दोस्तों असांजो ॿियो नंबर जेको प्रॉब्लम आहे एक्सरसाइज 6.1 जो उहो साॻियो ई आहे त ए रेशो बी रेशो सी मालूम कयो। हाणे असां कीअं मालूम कंदासीं त हिते ॾिसो असांखे मिलियल आहे ए रेशो बी इज़ इक्वल टू 3:7 ऐं बी रेशो सी इज़ इक्वल टू 8:9। हाणे दोस्तों असांजो जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम हुयो उन में जेको बी जो वैल्यू हुयो उहो ॿिन्ही में जेको आहे सो कॉमन हुयो। माना असांजो जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम हुयो उन में जेको बी जो वैल्यू हुयो उहो हुयो 5। जेको असांजो मसलन जेकॾहिं हिते जेका बी हुई उनजो रेशो 5 हुयो ऐं हिते जेका बी हुई उनजो रेशो 5 हुयो। पर हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे उन में जेको आहे सो बी जो जेको वैल्यू आहे हिते बि डिफरेंट आहे हिते बि डिफरेंट आहे। हाणे जॾहिं बी जो वैल्यू या कंहिं ॿी का ए या सी हुजे उनजो जेको रेशो डिफरेंट थी वञे त उनखे हल करण जो कहिड़ो तरीक़ो आहे। अचो दोस्तों ॾिसूं। हाणे ए रेशो बी रेशो सी। हाँ दोस्तों ए जो जेको वैल्यू आहे असांखे गिवन आहे उहो आहे असांखे 3 ऐं बी जो जेको वैल्यू आहे असांखे गिवन आहे उहो आहे 7 ऐं हिते जेको असांखे बी जो जेको वैल्यू गिवन आहे उहो आहे असांखे 8 ऐं सी जो जेको वैल्यू असांखे गिवन आहे उहो आहे 9। हाँ दोस्तों पहिरां तव्हां ॾिठो पहिरियों नंबर जेको प्रॉब्लम असां हल कयोसीं उन में जेके वैल्यूज़ हुया बी जा उहे हुया कॉमन। हाणे हिते जेके बी जा वैल्यू थी विया आहिनि ॾिसो उहे छा थी विया असांजा डिफरेंट थी विया आहिनि। हाणे इनखे कीअं हल कंदासीं। हाणे इनखे हल करण जो जेको आसान तरीक़ो इहो आहे त असां हिनखे जेको आहे हिन सां ज़रब कंदासीं ऐं हिनखे हिन सां मल्टीप्लाई करे हिनखे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं त 3 × 8 रेशो 8 × 7 रेशो 9 7 × 9। हाँ दोस्तों 3 × 8 रेशो 8 × 7 8 × 7 रेशो 7 × 9 7 × 9 3 × 8 24 रेशो 56 रेशो 63। असांजा ए जा जेके ए रेशो बी रेशो सी जेके वैल्यूज़ थिया उहे थिया असांजा 24 रेशो 56 रेशो 36। जी दोस्तों हाणे हे जेको प्रॉब्लम हुयो उहो इहो त माना बी जो जेको वैल्यू आहे उहो छा हुजे डिफरेंट हुजे त उनखे हल करण जो तरीक़ो कहिड़ो थींदो आहे। उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो।